हानो हलिया मानी खावा ना यार तू खा हलिया ने हलिया बगैर हानो अच ठीक आ तू चई तो बगैर हाणी था वठ हाँ बिस्मिल्लाह कर खानू तू जेको यो कुछ करी तो सही न पियो करी सो पूछा कयो खोले ॿुधाए हाँ हाँ मोलू ॿुधाए वो तुझी ॻाल्हि न सम्झी ॾिस खानू हाणे तू एतिरो बि मासूमड़ो नाही छा आहे मोलू जेको चवणो अथई चओ बाक़ी ॻाल्हियुनि खे हेॾे होॾे न घुमाए हुन ॾींहुं राति जो तूं काॾे पे वई हुन ॾींहुं कहिड़े ॾींहुं मां हिते ओताक में सुतो पियो हुउसि तूं अंधेरे में आहीं मूं ते हिकु नज़र विझण खां पोइ हेॾे होॾे ॾिठई ऐं पोइ हवेली जे तरफ़ हलियो वई हवेली जे पासे हा हवेली जी पोइ तरफ़ अरे अरे मोलू तू चरियो थी वियो आहे ख्वाब ॾिठो हूंदई मूंखे ख़बर हुई त तूं फिरी वेंदी मोलू मां तॾहिं मञा न जॾहिं का ॻाल्हि बि हुजे ऐं मां राति जो हवेली जे पोएं पासे छो वेंदुसि तूं तूं चवण छा थो चाहीं गरम न थी ॾिस कान हरू भरू मुफ़्त में मारिजी वेंदी मम्मी तव्हां छा पिया चओ सही पई चवां कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई अथम ग़लति नाहे त पोइ छा आहे शगुफ्ता नवीद सां शादी कीअं थी करे सघे हा त कंदी त छा थी पियो इन में कहिड़ी बुराई आहे नवीद तव्हांजो पुटु आहे मुंहिंजो भाउ आहे पर तव्हां बि त पंहिंजी माउ जे दिलि सां सोचो हू नवीद सां शादी कीअं थी करे सघे हू डिसेबल आहे त पोइ छा उते वञी कंहिं अंग्रेज़ सां शादी कंदी हुन शीदीअ बि त वञी पंहिंजी आख़िरी शीदड़ सां शादी कई न पर शगुफ्ता जो हुन शीदी सां कहिड़ो ॾियण वठण आहे सुठा दोस्त हुया पोइ छा थी पियो नवीद में कहिड़ी बुराई आहे डिसेबल आहे त का ॿी बुराई ॿुधाए सवाइ हिन जे इहो त कुदरत जो ऐब आहे न कुदरत न कयो ऐब ॾिनो आहे न हुन में असीं छा था करे सघूं आख़िर रईसनि जी औलाद आहे कंहिं फ़क़ीरनि जी औलाद त न आहे न आख़िर शादी त पंहिंजे ख़ानदान में ई कंदो न ऐं शगुफ्ता खे बि आख़िर पंहिंजो घर त ठाहिणो आहे न हूअ नवीद सां शादी न कंदी ऐं बस मां फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे नवीद जी शादी थींदी त फ़क़ति शगुफ्ता सां ई थींदी ऐं हा ॿी ॻाल्हि इहा त तूं हुन सां ॻाल्हाए त सही चईंसि त सही चवण में कहिड़ो हर्ज आहे आख़िर नवीद हुन जे मामे जो पुटु आहे मूंखे ख्वार नाहे थियणो तव्हां पाण ॻाल्हाए वठिजोसि अची वई आहे यस वापसि कॾहिं ईंदी हिकु ॿिनि ॾींहंनि में
हेलो जी, तोरी राणी शहजाद सूफिया बेगम अज वही पंहिंजे माउ पीउ जे घर। जी हाँ, ड्राइवर सां ही गॾु वई आहे। चयईं त अम्मा जी तबियत ठीकु कान्हे का, ओॾां थी वञा, उनखे ॾिसण थी वञे। तव्हां चयो ॿुधाइण लाइ, इन करे मां तव्हांखे ॿुधायो। अरे साईं जो फोन। उठ उठ जल्दी हलो ना तो मनी नासी। उठ। अम्मा बाबा किथे आहिनि? ओ ताक़ते हूंदो, छो ख़ैर त आहे? न न बसि ईअं पुछा पई। अच वे, बीठी छो आहीं? ॻाल्हि ॿुध, तूं कहिड़ो बहानो करे आई आहीं? मूंखे हिकिड़ी ग़लती थी वई आहे। ग़लती? कहिड़ी ग़लती? तुंहिंजे मुड़ुस फ़ोन कयो। अच्छा, कॾहिं? कुझु देर अॻु में मुंहिंजी ख़ैरियत पियो पुछे। मूं चयो मां बिल्कुलु ठीकु आहियां। मूंखे कहिड़ी ख़बर कि तूं इहो बहानो करे आई आहीं। तो न त मुंहिंजो ध्यानु ई कोन हुयो। मूं चयोमांसि कि सभु ठीकु आहे, घर में सभु ख़ैरियत आहे। तॾहिं हुन चयो कि सुफ़िया तव्हां ॾांहुं आई आहे, इहो चई त अम्मा जी तबियत ख़राबु आहे त मां अम्मा ॾांहुं थी वञां। यामीन चए पियो त हू लाहौर में आहे। पोइ हुनखे कंहिं ॿुधायो? मेरल ॾिस रिपोर्ट ॾींदसि, ॿियो केरु? पहाज आख़िर पहाज हूंदी आहे। जेकर ईअं हो त तूं मूंखे पहिरीं फ़ोन करे छॾी। छो? आख़िर कहिड़ी ॻाल्हि जो तूं यामीन ख़ान खे मुंहिंजी तबियत ख़राबु थियण जो बहानो करे आई आहीं? जवाब छो न थी ॾीं? ख़ामोश छो आहीं? अम्मा हाणे मां तंग अची वई आहियां उन घर मां। वरी को मसइलो थियो आहे छा? अम्मा हाणे यामीन ख़ान उहो वारो यामीन ख़ान कोन रहियो आहे। को झेड़ो वेड़ो करणु शुरू कयो अथई? बसि ईअं सम्झो। वाह, अहिड़ी ॻाल्हि आहे त मां मुराद ख़ान खे चवां थी, हू हुनखे सम्झाईंदो। अम्मा मामा मुराद जो किसो तव्हांखे ॿुधायो हुयो त कीअं शेला जे रिश्ते जे लालच में ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुसनि असांखे पटी पढ़ाई, हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करे उन दोज़ख में असांखे धिके छॾियो। मां त ख़ुर्शीद खे पंहिंजो सम्झी हुन जी ॻाल्हियुनि ते एतबार कयो। त पोइ मामा मुराद जो नालो तव्हां छो वठंदा आहियो? मुंहिंजो दिलि नथो मञे त मां उन घर में वापसि वञा। न पुट न, ख़ुदा जे वास्ते न। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ज़हन ते न सवार कर। तुंहिंजे बाबा जेकॾहिं ॿुधी वरितो न त वॾो फसाद थी पवंदो। सुठो या ख़राबु तोखे ज़िंदगी गुज़ारणी आहे। जहिड़ो बि आहे, हाणे हू तुंहिंजो मुड़ुसु आहे। अम्मा हुन में मुड़ुस वारो हाणे उहो अफ़ाली कोन रहियो आहे। कानू मां सिगरेट वठी मोटी तो जा, कोई पुछा करे तो ॿुधाए जांदी। ठीक है, पर जल्दी अच। हाँ फिक्र न कर। कानू साईं तूं ईअं कर, ॿारनि खे ॻोठां वठी आ। जी साईं।
मां चयो त सफिया खे वञी गोता वठी आ। हाज़ुर साईं, हाज़ुर। मां हींअर ई वञा थो साईं। शाबाश शाबाश। यामीन खान तोखे छो मोकिलियो आहे? मतलब त तोखे ईअं चई त वञी साइण खे वठी अचे? हा। छो तोखां नाराज़ न थियो? तूं त मूंखे रेस्ट जे बग़ैर इजाज़त जे हेॾा वठी आई। न, कुझु बि न चई? साइण मां पाण हैरान आहियां। मूंखे त साईं सिर्फ़ु एतिरो चयो त वञी साइण खे वठी अच। मतलब रईस जे मन में कोई चोर आहे? छा? खैर तूं हले वञ, मां नथी वञा। साइण मां साईं खे छा जवाब ॾींदुसि? साईं खे चइजांइ त साईं जी तबियत सही न आहे। न वठंदे मुंहिंजो चवण तूं हाँ? साईं साइण पाण ई न ईंदी। साईं मूंखे माफ़ कर साईं, मां आईंदा न कंदुसि। मुंहिंजे पीर हाणे ईंदो साईं, मां तव्हांजो गुलाम आहियां। मूंखे त मिली खां हुकुम आयो, मां छा कयां? मुंहिंजो हुकुम तोखे यादि न हुयो न? मां तोखे छलियो हो त मुंहिंजे हुकुम खां सवा कंहिंखे न थी वञजांइ। हाँ छलियो हो न मां तोखे, छलियो हो न मां तोखे। साईं मूंखे त नौकराणी अची ॿुधायो त साइण जी मां जी तबियत सही न आहे, इन करे वञिणो आहे। न वञा त बचाओ मूंखे। My God! What's happening there? मां हिन अहिड़ी ग़लती न कंदो, मूंखे माफ़ कयो। ख़ुदा जो वास्तो Are you crazy? तूं केरु थींदो आहे? Crazy man! You're not a human! You're an animal! Bolu, come here! साइण गज़ब थियो। छो छा थियो आहे? साइण खानो खे मारे छॾियो रईस। छा? बस साइण जेकॾहिं गुलाब जो मङे तो न पहुचे हा न तो खानो खे ठुक मारे छॾिया। ख़ुदा जो कहर किरे जे मथां। मूं त चयो हो साइण त साईं तव्हांखे घुरायो आहे, तव्हां हलियो आहे, पर तव्हां कोन मञियो। रईस वीचारे खानो खे अधु मुंहुं करे छॾियो आहे त तूं साइण खे वापसि छो न वठी आया? खानो किथे आहे? कीअं हाणे? पियो आहे हाणे खट ते। वीचारे खानो खे छत में उबतो टंगी करे मारे अथई। छा? शायदि केरु अचे थो, माणे फोन बंदि थी कयां। कंहिंजो फोन हो? छा थियो आहे? तूं छो पई रही? अम्मा यामीन खान
खनू खे ॾाढो मारियो आहे। छा छो मारियो अथसि? हुनखे चई त तूं साण खे छो न वठी आहीं? इन में खानो जो कहिड़ो कसूर आहे? तोखे वञणु खपंदो, तोखे घर में वेहण जी कहिड़ी ज़रूरत हुई? खानो ते तोखे एतिरो तरस थो अचे? अम्मा मां वञा थी। केॾां? घर वेंदसि, ॿियो किथे? वञणो हुई त पहिरीं छो न वञो? यामीन ख़ान जी अखियुनि ते त अंध जी पटी चढ़ियल आहे। अञा ताईं खानो खे नौकरीअ ते रखियो वेठो आहे। तोखे ईअं न करणु घुरिजे हा। जॾहिं तोखे रहिस मना बि कयो त मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कॾहिं बि कंहिंखे न वठी ईंदो कर, त पोइ तूं छो वठी वई? यार बोलू तू ही ॿुधाए, हवेली मां जेको हुकुम अचे त मां जवाब ॾेई छॾियां? इनकार करे छॾी हा। अरे घटि में घटि ही हालत त तुंहिंजी न थिए हा। बोलू साईं मूंखे ॼाणी वाणी मारियो आहे। छा मतिलब? ज़रूर तू ही साईं खे चुगली आई आहे। मूं कहिड़ी चुगली? ऐं मां छो चुगली हणंदुसि? उहो ई जेको कुझु तो मूंखे चयो त मां रात जे अंधेरे में हवेली जी तरफ़ वियो हुउसि। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे। जेकॾहिं रेस खे चुगली हणी हुजे हा त पोइ मां तोखे छो चवां हा? सिधो वञी रेस जा कन भरियां हा ऐं तोखे का ख़बर बि न पवे हा। ॾिस खान, मूं जेको बि चयो आहे उहो तुंहिंजी भलाई जे लाइ चयो आहे, ऐं तूं उल्टो मुंहिंजे मथां पियो शक करीं। त पोइ तू ही ॿुधाए त रेस हेॾो कावड़ में छो अची वियो? एतिरो बेदर्दी सां त हुन कॾहिं बि न मारियो आहे। थी सघे थो हुनखे किथां ॿियंदा ख़बर पई हुजे। कहिड़ी ॻाल्हि जी? ॾिस खानू, हाणे एतिरो बि वधीक मौसम मुड़ो न थी तूं। ॾिस खानू, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, तॾहिं तो तोखे चवां तूं या नौकरी छॾे ॾे, न त कंहिं ॾींहुं तूं पंहिंजी जान विञाए वेहंदे। बोलू यही तो मसलो। तो मां चाहियां बि त नौकरी नथो छॾे सघां। पर छो? मुंहिंजे लाइ इहो ई हुकुम आहे। हुकुम? कंहिंजो हुकुम? वजण का इनकार करे छॾियो हुयो। पाण इहा हींअर दिल नवाज़ खान घर मां धिका ॾेई कढी छॾियो थी। रईस दिल नवाज़ मुंहिंजो पीउ आहे ऐं उन जे तव्हांजे सोच में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उहे बिल्कुलु बि न सोचींदा आहिनि जीअं तव्हां सोचींदा आहियो। कीअं हुई अम्मा जी तबियत? ठीक हुई। हिन मतिलब तव्हांखे कुछ भी कोन थियो हुयो न? न। तो पोइ खामखा अम्मा जी बीमारी जो बहानो करे ॻोठ वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? जेकॾहिं नौकरनि खां कोई खोटे खोटे करे पुछा कंदो त मां बि कहिड़ो बहानो कंदसि? कंहिंखे कहिड़ो हक़ आहे
त कोई मुंहिंजी जासूसी करे? मां कंहिंजे मामलनि में दख़ल अंदाज़ी कंदी आहियां छा? मूंखे त हक़ आहे न, या मूंखे बि कोन्हे को? मां हवेलीअ मां निकिरी गाॾी में मस थी विया त लाहौर में तव्हांखे फौरन रिपोर्ट थी मिली वञे। ओचितो तव्हांजी ॾाढी हमदर्द थी वई आहे तव्हांजी मेरिल निसा। मां ई चयो मेरिल निसा खे त तूं जेकॾहिं हवेली खां निकिरी त फौरन मूंखे इतला करे। छो? इन करे जो मां तोखे चयो त मुंहिंजी गैर मौजूदगी में तोखे ॿाहिरि काॾे बि न आहे वञिणो। मां तव्हांजी कैदी आहियां या तव्हांजी गुलाम आहियां? मुंहिंजी ज़ाल आहीं तूं। त पोइ ज़ाल जे मथां एतिरो पाबंदी छो? इन करे जो ईअं ड्राइवर सां वञणु तुंहिंजो मूंखे सुठो कोन थो लॻे। हाणे ई छो? पहिरियां बि त ड्राइवर सां ईंदी वेंदी रही आहियां मां। पहिरियों जी ॻाल्हि ॿी हुई न। ऐं हाणे अहिड़ो छा थी वियो आहे? ॾिस सोफिया, मूंसां वधीक बहस न कर, मूंखे ॾाढी कावड़ थी अचे। यामीन खान, मुंहिंजो दिलि बि घटि सड़ियल कोन्हे को। ऐं मां बि इहो ई थी चाहियां त तव्हां बि मूंसां वधीक बहस न कयो त बहितर आहे। हिकु त बग़ैर मुंहिंजी इजाज़त जे तूं ॻोठ हली वई आहीं ऐं वरी तूं मूंसां बदतमीज़ी बि थी करीं। बदतमीज़? बग़ैर इजाज़त जे त मां वई हुयसि न, त पोइ सज़ा हुन वीचारे खानू खे छो? वाह, यार जे मार खाइण ते एतिरो ॾुख, एतिरो सदमो तोखे? बस यामीन खान, बस। इन खां वधीक हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजो, न त मूंखां वधीक बुरो तव्हांखे कोई बि न मिलंदो। अछू थी ॾेखारे मूंखे, बदतमीज़, कमीनी, बदकिरदार, साफ़ पी छॾींदुमि तुंहिंजो ऐं तुंहिंजे यार खाड़ूअ जो। जेकॾहिं मां बदकिरदार आहियां त तुंहिंजी कहिड़ी गैरत हुई? बेगैरत इंसान! मूं सभु कुझु ॿुधी वरितो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।